अस्सलामुअलैकुम नाज़रीन, मैरान टीवी न्यूज़ में वाक़े भलीकार माहिया फराशात सब खबर एक नज़र हेडलाइन ते। पिम्स अस्पताल बाहि वाक़े में फोत थियल ॿारनि जो मड़ वारसनि हवाले कुछ वारसनि जो एहतजाज डीएनए टेस्ट कराइण जो मुतालबो। वारसनि जो चवणु आहे त सुञाणप करण खां सवाइ ॿारनि जा मड़ हवाले कया विया आहिनि। वज़ीर आज़म तरफ़ां जोड़ियल आला सतही जांच कमेटीअ पारां पिम्स अस्पताल जो दौरो। कमेटी बाहि लॻण जे फौरी सबब ऐं वाक़े जे टाइम लाइन जो तयन कंदी। 48 कलाकनि अंदरि शुरूआती जांच रिपोर्ट वज़ीर आज़म खे पेश कई वेंदी। सिहत बाबति क़ौमी असेंबली जी स्टैंडिंग कमेटी पिम्स वाक़े ते सिहत वारे वफ़ाक़ी वज़ीर खां इस्तीफ़ा जो मुतालबो करे छॾियो। चेयरमैन डॉक्टर महेश कुमार ऐं ॿियनि पारां पिम्स अस्पताल जो दौरो। मीडिया सां ॻाल्हाईंदे डॉक्टर महेश कुमार चयो आहे त पिम्स अस्पताल में बाहि लॻण जो कारण अञा मालूम नाहे थियो। नर्सनि समेत अस्पताल अमले खे का बि ॼाण नाहे त बाहि कीअं लॻी। डॉक्टर महेश कुमार जो चवणु आहे त सीसीटीवी फुटेज मां बि इहो साबित नाहे थियो त बाहि पुराणी एयर कंडीशन मां लॻी। अस्पताल में लॻल ऑक्सीजन पाइप लाइन जी जांच कई पई वञे। वज़ीर आला पंजाब मरियम नवाज़ सरकारी अस्पताल में फायर सेफ्टी इंतजामनि बाबति रिपोर्ट तलब करे वरिती। अस्पतालनि में हंगामी तौर ॿाहिरि निकिरण जे रस्तनि ऐं पहुच जो जाइज़ो वठण जी हिदायत। वज़ीर आला पंजाब पारां वॾियुनि सरकारी अस्पतालनि ॿाहिरां 7 ॾींहनि अंदरि फायर हाइड्रेंट्स लॻाइण जो हुकुम। समूरनि ज़िलनि में फायर सेफ्टी इंतजामनि जी जामे रिपोर्ट 27 अगस्त ताईं तलब। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त सिंध में को बि नओं सूबो न ठहंदो। सिंध असेंबली 9 सूबनि ख़िलाफ़ ठहराव पास करे चुकी आहे। सूबे अंदरि मकानी इदारनि खे मज़बूत करे रहिया आहियूं। पीपल्स पार्टी हमेशह सूबनि जे हक़नि जी ॻाल्हि कई आहे, न कि टोड़ण जी। कराची में मीडिया सां ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर चयो आहे त पिम्स अस्पताल में 14 मासूम जानियुनि जे नुक़सान ते सदमो पहुतो आहे। वाक़ियो अफ़सोसनाक आहे, पर मुस्तफ़ा कमाल जे इस्तीफ़ा जो मुतालबो न कंदुसि। बदकिस्मतीअ सां असां वटि अहिड़ा वाक़िया थी चुका आहिनि। बलोचिस्तान ऐं केपीके में सिक्योरिटी फोर्सिस जूं कार्रवायूं 11 दहशतगर्द मारिजी विया। सिक्योरिटी ज़रियनि मूजिबि ॾखण वज़ीरिस्तान, बनू ऐं खुज़दार में दहशतगर्दनि ख़िलाफ़ ऑपरेशन कया विया। बनू में ऑपरेशन दौरान 2 दहशतगर्द मारिजी विया। ॾखण वज़ीरिस्तान जे इलाइक़े लद्दा में कार्रवाई दौरान 5 ख़ारिजी दहशतगर्द मारिजी विया। सिक्योरिटी ज़रियनि मूजिबि बलोचिस्तान जे ज़िले खुज़दार जे इलाइक़े सासोल में फितनतुल हिंदुस्तान ख़िलाफ़ कार्रवाई में 4 दहशतगर्द मारिजी विया। मारिजी वियल दहशतगर्दनि जे कब्ज़े मां हथियार ऐं बारूदी मवाद हथ। परॾेही खाते जे तर्जुमान ताहिर हुसैन इंद्राबी चयो आहे त अमेरिका ईरान छिकताण घटाइण लाइ पाकिस्तान जूं कोशिशूं जारी आहिनि। पाकिस्तान सम्झे थो त इलाक़ाई चैलेंजिस जो पाइदार हल ॻाल्हि ॿोल ऐं सिफ़ारतकारी ज़रिए ई मुमकिन आहे ऐं उन मक़सद लाइ पाकिस्तान पंहिंजूं कोशिशूं करे रहियो आहे। मीडिया खे हफ़्तेवार ब्रीफिंग ॾींदे परॾेही तर्जुमान चयो आहे त पाकिस्तान जी सिफ़ारती कोशिशुनि जे सिलसिले में फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर 24 अगस्त ते ईरान जो दौरो कयो, जंहिं में ईरानी क़यादत सां छिकताण घटाइण ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल कई वई। उन खां अॻु घरू वज़ीर 14 अगस्त ते तेहरान जो दौरो कयो हो। दाद लकारी वेझो नौजवान घरवारीअ खे क़त्ल करण बाद आपघात करे छॾियो। ॻोठ मीरो ख़ान वसीर में जब्बार वसीर पंहिंजी घरवारी राबिया खे गोलियूं हणी क़त्ल कयो। नौजवान ज़ाल खे क़त्ल करण बाद पाण मथां पिस्टल जो फायर करे ख़ुदकुशी करे छॾी। लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले। घर में रोज राड़ो। ओबावड़ो वेझो तेज़ रफ़्तार ट्रालर पलटी। पंजाब पासे 2 ॼणा चिभाची फोत। सिंध पंजाब बॉर्डर ते कमू शहीद वटि ट्रालर ड्राइवर खे निंड जो झूठो अचण करे हादसो। फोतियुनि जी सादिकाबाद पासे खलील अहमद ऐं मियां चुनू वासे मोहम्मद शफ़ीक तौर सुञाणप।